गढ़ी खैरो दोदापुर पुलिस की ज़्यादतियन खिलाफ नौजवान जो दोदापुर एट दाऊ जहानपुर प्रेस क्लब अॻियां एहतजाज। दोदापुर पुलिस ज़्यादतियन खिलाफ माल जो वापारी सदाम कटोहर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त दोदापुर SHO ऐं वॾो मुंशी रफ़ीक चना पुलिस एहलकार अकरम जखरो बिना जवाज़ तंग करे रहा आहिनि। हुन वधीक चयो आहे त इसरार खरूस ऐं रमज़ान जाफ़री बिना कंहिं सबब तंग करे रहा आहिनि। मूं अॼु उन्हनि जे खिलाफ SSP वटि दरख़्वास्त ॾिनी आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। कोर्ट में पिटीशन दर्ज कयो आहे। अगरि मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार SHO अज़ीज़ कुरैशी, वॾो मुंशी रफ़ीक चना, अकरम जखरो, CI इसरार खरूस, रमज़ान जाफ़री हूंदा। एहतजाज कंदड़ वापारी जेका बाद DIG लाड़काणे खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।